अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुजूरना व नबीना व हुजूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअun व रहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। किथे किथे कलर ज़मीन कारी प्या थकजी बिजहारे हारी किथे जबलन पहाड़न मझ आ गुलड़न जी गुलजारी सिराज रबवा पारे जिया करे हो करीम वा। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। मेरा महबूब कैसा था कोई कुरान से पूछे। बू बकर उमर हैदर उस्मान से पूछे। मेरा महबूब कैसा था कोई कुरान से पूछ। काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम
मुअज़्ज़िज़ हाज़िरीन जमात, मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों, भाइयों बुजुर्गों, अमान दोस्तन जी खिदमत आलिया में मुख्तसर अंदाज में मुतलावत कया। रब करीम जे बारगाह इलाही में दुआए बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री, अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मां भी मुख्तसर ॻाल्हाईंदुमि छो त स्टेज ते असांजा वॾा असांजा मुर्शिद साईं हज़रत साईं गुलामुल्लाह हालजी यारा अवां जे आॾो जलवाए अफ़रोज़न साईं जन जो बयान थींदो। साईं जन इजाज़त ॾिनी त 2 टे मिनट तव्हां ॻाल्हायो मुख्तसर इंशाअल्लाह। साईं जन जो आख़िर में बयान भी थींदो ऐं दुआ भी थींदी। हिकड़ी आयत करीमा अवां दोस्तन जी खिदमत आलिया में मूं तिलावत कई आहे। इल्म जा 2 मरकज़ आहिनि, हिकड़ो मखलूक जे इल्म जो मरकज़ आ, हिकड़ो अल्लाह जे सुञाण वारे इल्म जो मरकज़ आ। मखलूक जे इल्म वारो मरकज़ केड़ो आ? स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं, इन्हनि जे अंदर मखलूक जो इल्म ऐं हुनर पढ़ायो वेंदो आ। अल्लाह जे सुञाण वारो इल्म आहे त रब रहमान जो कुरान, अल्लाह पाक जो कुरान। जंहिं बि जगह ते रब रहमान जो कुरान पढ़ियो वेंदो आ उते रब करीम जी रहमत वसी पवंदी आ। अब रहमत कंहिंजे हथ में आ? अल्लाह पाक जे हथ में आ। काथे लिखियल आ? कुरान में। ॾाढे हंधि सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान फरमायो, खोल अल्लाह जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। चो न सुभान अल्लाह। मां बादन में चोंदो रहंदो आ, इज्जत कुरान में आ, अज़मत कुरान में आ, रहमत कुरान में आ, बरकत कुरान में आ, सादत कुरान में आ, त जन्नत भी कुरान में आ। चो न सुभान अल्लाह। तव्हां असांखे मुफ्त में कुरान मिलियो आ, इन जे करे तव्हां असांखे कुरान जो कदर न आहे। नज़र कजां शहर शहर में मदरसा, चौकन चौड़ाहनि ते मदरसा। इन कुरान पाक जी तालीम हासिल करण जे लाइ नबी पाक मोहम्मद करीम जे सहाबा जी वॾी कुर्बानी आहे। मुफ्ती मोहम्मद तकी साहब पंहिंजे किताब जे अंदर हिकिड़ो वाक़ियो आंदो आहे। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मदीने का चंद मीलन ते बस्ती आ। 17 सालन जो नौजवान नबी पाक मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी सहाबी बणियो आ। 20 ॾींहं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी कचहरी मिली आ। 20 ॾींहनि खां बाद में इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इजाजत वठी करे घर आयो आ। शाम जो पारा हिय जो दरवाजे ते आयो, अबो मिलियो आ। पुछा कंदो पियो आ, काॾे वए? 20 ॾींहं गुज़री आ। बच्चो चवंदो पियो आ, अब्बा जे महबूब मोहम्मद करीम जी तू मुखालफत कंदो आ। अब्बा उन नबी मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी सहाबी बणियो हा। चो न सुभान अल्लाह। अबो चवंदो पियो आ, तू मोहम्मद करीम जो कलमो त पढ़ी आयो आ, वॾा ॾुख ई नहीं वॾियूं सतियूं कंदो मां, कलमो त पढ़ी आयो आ, कुरान जी तालीम कीअं हासिल कंदे? नज़र कजां बच्चो चवंदो पियो आ, अब्बा तू मुंहिंजो अबो आ, वॾो आ, मुंहिंजो रहबर आ, पर जंहिं रब करीम मोहम्मद करीम जो कलमो सेखारियो आ त कुरान भी अल्लाह सेखारींदो। चो न सुभान अल्लाह। वो छा कंदो आ? जेके नबी पाक मोहम्मद करीम जे मदीने ॾो काफ़िला मोटंदा हा, रस्ते ते बेहंदो आ। वो छा कंदो आ? काॾों ईंदा पिया हो जे नबी पाक मोहम्मद करीम जे मदीने मां। पोइ उन्हनि खां पुछा कंदो आ, इमामुल अंबिया जो दीदार कयो आ? जे दीदार त कयो आ, महफिल मिली आ,
महफिल त मिली ज़ियारत कयूं पिया जो हाँ नबी पाक मोहम्मद करीम जो दीदारो कयूं पिया जो पो काफ़िले वारनि खां पुछा कंदो आ तव्हांखे क़ुरान केतिरो याद आ के आयत याद आ के लाइन याद आ 3 सालनि में पुछा कंदे कंदे मोहम्मद करीम जो क़ुरान याद कयो आ चवण सुभान अल्लाह या वडी कुर्बानी आ तमा सा के कुरान जी तालीम मुफ्त मिलंदी पया तेजे करे तमा सा के कुरान जो कदर न है इमाम अल अंबिया जी कचहरी नबी पाक मोहम्मद करीम जा सहाबा पाक नबी फरमायो ए मां मोहम्मद करीम जा शागिर्द दुनिया जे अंदर मुफलिस केड़ा गरीब केड़ा सुजो केड़ा नबी पाक जा सहाबा अर्ज कन लगा आका जीवन पैसो न है माल न है मिल्क इयो सुनो पर पाक नबी इमाम अल अंबिया फरमाया न हकीकत में इयो सुनो कोने इमाम अल अंबिया फरमायो जने क़यामत जो ॾियारो थींदो क़यामत जो ॾियारो थींदो एकड़ा रब करीम दा एड़ा बाना होंदा खणी तने किंजा अंबार ईंदा पर आखिर में सुन्या बनजी वेंदा नमाज जा सवाब होंदा हज जा सवाब होंदा ज़कात जा सवाब होंदा पाक नबी फरमायो वरी बे पासे रो बदले जी कतार होंदी अर्ज कंदा अल्लाह नमाज़ा त ॾाढियूं पढ़ंदो मूंसां ज़ुल्म करे आयो नमाज़ा ॾाढियूं पढ़ंदो कीस करे आयो सितम करे आयो अल्लाह मुंहिंजा कूथर तुही आयो पाक नबी फरमायो उन ॾियारे बदले में माल कोन हलंदो मिल्कत कोन हलंदी पैसा कोन हलंदा सिक्का कोन हलंदा पोइ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजूं नेकियूं कटींदो बदले वारनि खे ॾींदो ईंदो एतिरे क़दर जो अञा बदले वारा बची पवंदा पाक नबी फरमायो अर्ज कंदा अल्लाह असां जो भी मुजरम असां जो भी ॾोही आ वरी अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा गुनाह इन जे खाते में रखणा ईंदो खणी त नेकिन जा अंबार आयो हो पर आखिर में सुञो बणजी वेंदो जेवड़ो कुरान आ उन जड़ो अमीर भी नाहे डाडा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा बुखारी जे अंदर इंदो पाक नबी फरमाओ अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा काल इमाम अल अंबिया फरमाओ हकीकी मुसलमान हुआ जे हथन ए ज़बान का मुसलमान महफूज हो जाए हथन सा के जो कत्ल न करे ज़बान सा के जी गिला न करे तमा सा जे हथन त कीस करे छड्या नजर जुल्म करे छड्या पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हकीकी मुसलमान हुआ जो कत्ल न करे हकीकी मुसलमान हुआ जिनजी गिला न करे तमा सा तो जुल्म करे छड्या मां एडे भी कोन पे वन्या ते में मुख्तसरा नबी पाक मोहम्मद करीम जो सहाबी हजरत अब्दुल्ला इब्ने उमर तो फरमाए मां अल्लाह जे काबे जो नबी पाक मोहम्मद करीम दा तवाब कदो कंदो पयो नबी पाक फरमायो ए काबतुल्लाह तुझी भी इज्जत वडी ए अल्लाह जा काबा तुझी भी अजमत वडी ए अल्लाह जा काबा तुझो भी वकार वडो ए अल्लाह जा काबा तुझी भी हुर्मत वडी पर पाक नबी फरमायो ए काबतुल्लाह एक दुनिया में हस्ती आ जी हुर्मत तोखों भी मथे आ चवण सुभान अल्लाह सहाबी तो फरमाए मां तवज्जो दई करे ॿुधंदो पियो उहा केड़ी हस्ती आ जी हुर्मत अल्लाह जे काबे का मथे आ पाक नबी फरमायो एक मुसलमान जी जान एक मुसलमान जी इज्जत एक मुसलमान जी आबरू जी हुर्मत अल्लाह जे काबे का भी मथे आ मुफ्ती मोहम्मद तकी साहब पांजे फतवा जे किताब में लिखियो जे ना को के जो कत्ल कयो उन अल्लाह जे काबे जा टुकर करे छया के जे मता जुल्म कयो सितम कयो कीस कयो उन रब करीम जे काबे जा टुकर कया नबी पाक फरमायो अज़ुल्म ज़ुल्मात यौमल क़ियामा पाक नबी फरमायो जुल्म वारा मानो क़यामत वारे दिहाड़े अंधेरे में होंदा मावादन में चोदो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी तहलीम काथे बीठिया तमा सा जो किरदार काथे बीठो तमा सा के मुफ्त में कुरान मिलो इन जे कदर करे कदर ना है आखिरी गालियों पे कई वन्या नजर कजा अल्लाह अकबर कबीरा इमाम अल अंबिया दो सहाबिया हजरत सर माता किताबन में पढ़ियो सद नाले नबी पाक मोहम्मद करीम जा के ई सहाबी होया हजरत सर वो इमाम अल अंबिया दो सहाबिया आका दे अर्ज खणी आयो आका मुजी उम्र वडी थी वया वारा
वारा अच्छा थिया मुके चाचे संग ॾिनो उहो भी तो मोहम्मद जो सहाबी आ हज़रत आसिम ते जो नालो आका अपो दुनिया में हलियो चाचे मोगे संग ॾियण का इनकार कयो अम्मा भी दुनिया में हली अपो भी दुनिया में हलियो मां यतीम अबो ता गरीब आया मां त किताबन में पढ़ियो हज़रत सद इमामुल अंबिया जो वो सहाबी रंग जो भी काढ़ो बार घुंडीदार दंद भी वरड़ा हथन जे हिन आंगुरन में विथिया पेरन जे आंगुरन में विथिया एडो सादो सहाबिया पाक नबी रे अर्ज खणी आयो आका मुझे शादी जो बंदोबस्त फरमायो इमामुल अंबिया फरमायो काथे या आसिम आका आसिम त मुझो चाचो पांजे घर पाक नबी फरमायो पुट वन आसिम के वथिया आका मां त उन जे दरवाजे ते विनो नाराज थींदो पाक नबी फरमायो वञ देर न कर चाचे के मां मोहम्मद करीम जो पैगाम ने जी हज़रत सअद रज़ी अल्लाह तआला ने पांजे चाचे हज़रत आसिम के दरवाजे आयो जी जो दरवाजो खोले हिया जो सामो निहारे हज़रत सअद बीठो सअद जे मथा नाराज थी पयो तो के मारो क्यों मुझे दर नहीं दोगर तो के मारो क्यों मुझे घर नहीं दोगर हज़रत सअद चोंदो पियो ए चाचा जे मुस्तफा करीम जो कलमो तू पढ़ियो मां भी उन मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो आका मोकलियो अल्लाह अकबर कबीरा हज़रत आसिम चोंदो पियो जेकरे नबी पाक मोहम्मद करीम मुको गाल त गौरी थी मां घर वनी सलाह त करे जा मशवरो तो करे जा नजर कजा ये अल्फाज ये जुमला वो न्याणी बुधंदी पईया जने अबो हज़रत आसिम साईं घर जो आयो हकल करे चोंदी अब्बा पुछण जी जरूरत न है मशवरे जी जरूरत न है के जो घोट चूंडे ता अबो चूंडे के जो घोट चूंडे ता अम्मा चूंडे के जो घोट चुन चाचा मामा चुन अब्बा मां तुझी वाहिद न्याणी के जो घोट चुनण वारो मोहम्मद पाणा चवण सुभान अल्लाह आका पुछण जी जरूरत न है नजर कजा मुफ्ती साहब इहो भी वाक़ियो पांजे किताब जे अंदर लिखियो पर न्याणी चोंदी पईया अब्बा शर्त इहो आ त मुझो निकाह मोहम्मद पाण पढ़े चवण सुभान अल्लाह जने हज़रत आसिम साईं जे संग जी हाथिया पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ने मोती आयो आका फरमायो सद दे तहालवार खुशी में मापे कोन पियो आका संग जी तहा थी वया दुनिया जो दस्तूर जेकरे गोटे के संग मिलंदो शादी दी तैयारी थींदी अम्मा सिंगारींदी अपो बाराती होंदो सोहणा मां त यतीम आया अपो भी कोने अम्मा भी कोने पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मां वादन में चोनो तमा सके वो नबी मिलियो को हस्ती जो नबी को वस्ती जो नबी को इलाके जो नबी को कौम जो नबी को खत्ते जो नबी को तहसील जो नबी को समाने जो नबी को वक्त जो नबी पर मोहम्मद मुस्तफा वो नबी शिमाल जो नबी जुनूब जो नबी मशरिक जो नबी मगरिब जो नबी इमामन जो नबी अदीलन जो नबी शहीदन जो नबी गाजिन जो नबी तालिबन जो नबी आलमन जो नबी सालिहन जो नबी अरबिन जो नबी अजमिन जो नबी नूरन जो नबी नारन जो नबी मोहम्मद मुस्तफा जो नबीयन जो नबी कंदो को न लेखो दिल तारज करे कंदो को न लेखो दिल तारज करे मेरो भी अख जीवी दो सरदार जे करे दादा तो सुभान अल्लाह आखिरी गालियों कई वन्यो जने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा रे हजरत सअद आयो पाक नबी फरमायो सअद घबराए ना तुझो पारा थी मोहम्मद पाणा दादा तो सुभान अल्लाह जने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हजरत सअद के वठी करे हजरत आसिम जे दरवाजे ते आया जने के मोहल्ले जे अंदर पाड़े जे अंदर बारात इंदिया पाड़े जा बार निकरींदा नंढू नंढू न्याणियूं भी निकरींदियूं मां किताबन में पढ़ियो आए त काफर जी न्याणी हजरत आसिम जे धीअ जी सहेलियाणी जने हजरत सअद के ॾिसी करे घर जो आई उन हजरत आसिम जे धीअ के चोंदी पईया जे घोटो के घोट मिलियो तुझो सा लगंदो जे चाचे जो बच्चो मुझो सोट लगंदो जे वाह जो सुणो
चो न सुभान अल्लाह। वाह जो सुनो माता किताबन में ही भी पढ़ियो तेरे हजरत आसम साईं के इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हजरत सैयद साईं के हजरत आसम के दरवाजे ते इमामुल अंबिया बारात जो सूरत में नबी इमामुल अंबिया पान वठी अचंदा व्या पाक नबी फरमायो सैयद ओरेता हजरत सैयद के इमामुल अंबिया नबूवत वारे भाकुर में विझी करे सजो हथ मुबारक नबूवत वारो चेहरे ते मलियो अल्लाह अकबर कबीरा न्याणी चोंदी पईया जो गोटो के घोट मिलियो वाह जो सुनो जे कूड़ पई गालाए मुजो सोटा मुको गुजो कोने दिसण जो सादो रंग जो काड़ो इन जे करे अबे त मुके जण का इनकार कयो जने इया न्याणी चोंदी पईया तो के सद के डिठे दी थिया मां हाने डिठू बेजा वाह जो सुनो तुझे चेहरे में सुरूर अल्लाह अकबर कबीरा अते आसम जी न्याणी चोंदी पईया जकने इया गाला ए सद जो कमाल ना है मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जो जलवो चो न सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जने ने काओ पड़ो रुखसती जो टाइम आयो जने रुखसती करे साहबी घर पहुतो हिय जो निहारे मुसल्लो लाए करे शुक्राने जो तोर बरकातो नमाज़े नफल पढ़ंदो पयो कुर्बानी जो बयान पे समझाया नजर कया जने एकड़ी रकात पढ़िया मुसल्ले रसूल दे एनो हजरत बिलाल गलन में जिहाद जो ऐलान कयो नबी मोहम्मद करीम जो हुक्म जने बई रकाता पूरी करे पांजे घरवारी दे उठी आयो दिल त हिकड़िया मोहब्बत हिक सां थींदिया इन दिल जे अंदर नबी पाक मोहम्मद करीम जी मोहब्बत पाक नबी ऐलान कयो पांजे घरवारी के चोंदो पियो जिहाद वारो जोड़ो मां पाण दे ला तैयार अल्लाह अकबर कबीरा शादी वारो जोड़ो लाए करे जिहाद जे मैदान वारो जोड़ो पातो मथे ते जिहाद वारी टोपिया हथ में तलवार साल चोंदी पया ओ सद जेकर तू नबी मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो मां भी उन मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो ओरेता सेज जी ख्वारा पांजे मथे सीट वारो लटो लाए करे अते सद जे चेहरे ते वेड़ी दी पईया सद चोंदो पियो छा कंदी पईया ए छो वेड़ी दी पईया के सद नो घोटा मता तो के जहाद जे मैदान में घोट सी करे बोटाए जे निकाब जे सूरत में तो के तलवार हलाइणी ये पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा साहबा अगर साहबी लड़दे कुर्बान थियो मां तफसील मो को न पियो वञा अल्लाह अकबर कबीरा या सहाबा जी कुर्बानी अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा उहे सहाबा अबू बकर नबी पाक मोहम्मद करीम जी दामन वरतिया सिद्दीक बन जियो उमर फारूक बन जियो उस्मान जुन्नूरैन बन जियो अली हैदर करार बन जियो हजरत हमजा सैयद शुहदा बन जियो हजरत खालिद मोहम्मद करीम जी तलवार बन जियो दिसो यार यारी की चैन भाईया दिसो यार यारी की चैन भाईया वाह जो रखी रब्बा वाह जो रखी रब्बा तन में सच्चाइया दिसो यार यारी की चैन भाईया संजन बेटान घणो गलण मुनासिब कोने उलमा जो सदाबा कुर्बानी इंदी छा ख्याल हां साईं कुरान जे करे जान वई त सौदो सस्तो माण्हू अगे चर्चा हणन था या बि असां ॿुधूं था ताज़ो कलमा पंहिंजे पन्ने में ॾाढ़ी जो खत बीठा रहिया सैलून ते हमरा कावड़ियो वेठो अचे मुल्लन अगे खटियो खाधो हाणे बि मोटी ईंदा गाल समझो था न ये मुल्ला अधम मोटंदा बजो असांजा वरड़ा बुजुर्ग चवंदा त हे कुल्ला असांजा कठल कुरान जे करे हर कुर्बानी दींदासी अने दोस्त चे बुसे कुर्बानी वदी अची विया जो लाभ भी मथो है ने समझो था न बा मौसम भी एड़ी आ जो कुर्बानी त इहा है न मां अगले हफ्ते जलसे तो मेरे चक को हेठ एकड़ो दोस्त सालार गरीब बेचारो चे पियो सही अगे जने मां वयो मौलाना जो सद थियो त गऊ खपाए भी मां मौलाना सा मैदान मलायो गरीब एतरो बेचारो छोला खपाइंदो आ हाणे भी चे सही माके खबर है त मौलाना जो सद सिनो मां तैयारी कयो वेठो इंशाअल्लाह हर कुर्बानी देने जे लाइ तो तैयार है इन बा हक जे आलम जो साथ दियो पांजे बच्चन के कुरान वाली तालीम देवायो घणो मा तफसील में कोन पे वना सिने वेठान वरडा मुनासिब कोने जेको मा गालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए आलमन जी हाज़री अवा दोस्तन जी तशरीफ आवरी सैयद अब्दुल फताह साहब जो जानी माली तावन रफसी पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए अल्लाह तबारक व तआला साईं जे इदारे के ता क़यामत आबाद शाद फरमाए व